ख़बर शामिल कंदासीं आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूद। कराची मलिर में रिपोर्ट नजीब अवन ख़ास के लिए जीअं त शबे बारात जे मुक़दस रात ईंदे कराची जूं समूरियूं मस्जिदूं ऐं क़बरस्ताननि खे रोशन करे मصنوئي झंडनि सां क़्वार जियां सजायो वियो, पर अफसोस जो गडााप टाउन जो इलाइक़ो उन मुक़दस रात में भी ओंदाही में नज़र अचण लॻो। शबे बारात जे मुक़दस रात मलिर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे क़बरस्तान सफ़ाई सुथराई ऐं रोशनी खां महरूम। पंहिंजनि प्यारनि जी मज़ारुनि ते हाज़िरी ڀريندڙن खे सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियणो पइजी वियो। तफ़सील मूजिब मलिर गडााप टाउन जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि यूसी मुराद मेमण ऐं मेमण ॻोठ जो अबाणो क़बरस्तान शबे बारात जे मुक़दस रात सफ़ाई सुथराई रोशनी खां महरूम। गडााप टाउन जो अमलो मंज़र आमता ग़ाइब। पंहिंजे प्यारनि जी मज़ारनि ते हाज़िरी ॾींदड़नि खे सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पियो। इलाइक़े वासियुनि ॻाल्हाईंदे चयो त केतिरियूं शिकायतुनि करण बावजूदि मेमण ॻोठ, हाशिम ख़ासकली ॻोठ, बिरोई मोहल्ला, गफ़ूर बस्ती, बचल बाग ऐं ॿिया इलाइक़ा सफ़ाई सुथराई खां महरूम आहिनि। गटर जो गंदो पाणी रोडनि ते समुंड जो ॾेख ॾियणु लॻो। इलाइक़े जे रहवासियुनि वज़ीर बल्दियात खां मुतालबो कयो आहे त यूसी मुराद मेमण जो रहवासी खे सफ़ाई सुथराई खे यकीनी बणायो वञे ऐं गडााप टाउन जी आवाम खे रिलीफ मिली सघे।